खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंध असांजी मां ऐं सिंधु दरिया असांजो साह आहे। सिंधु दरिया 6 करोड़ सिंधी क़ौम जे जियापे जो ज़रियो आहे। सिंधु दरिया मां 6 कैनाल कढी सिंधु दरिया ते कब्ज़ो थियण न ॾींदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मोरो शहर जे मेन रोड ते हिक वॾे अवामी जलसे खे ख़िताब कंदे कयो। डॉक्टर कादिर मक्सी वधीक चयो त सिंधु दरिया सिंध ऐं सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे। हिन चयो त मोरो सदाईं सिंध दुश्मननि मनसूबनि ख़िलाफ़ मुतहरिक रहियो आहे। मोरो जी अवाम जे लाज़वाल जिदोजहद रही आहे। जमहूरियत जी बहाली लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। हाणे बि कुर्बानीनि जो वक़्तु अची वियो आहे। केनालनि ख़िलाफ़ भरपूर मज़ाहमत करणी पवंदी। हिन चयो त आसिफ अली ज़रदारी पंहिंजे सदारती जी कुर्सी बचाइण ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बनाइण लाइ सिंधु दरिया पंजाब खे विकिणी छॾियो आहे। पर सिंधु दरिया कंहिंजी जागीर न आहे जो उन जी मालिक सिंध आहे। हिन चयो त सिंध जूं ज़रिए ज़मीनूं बि पीपीअ जे हुकुमराननि धारियनि खे ॾेई छॾियूं आहिनि। सिंध जी अवाम तमामु वसीलनि ते पिणु पीपीअ जे आशीर्वाद सां पंजाब क़ाबिज़ थी वियो आहे। सिंधु दरिया हिकु अज़ीम तारीख़ तहज़ीब ऐं तमदन रखंदड़ आहे। उन ते कंहिं बि धारीअ जो कब्ज़ो थियण न ॾींदासीं। हिन चयो त पीपी वारनि सदाईं सिंध जे माण्हुनि खे वोट वठी संदनी ख़िलाफ़ कमु कयो आहे। हाणे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे ऐं पराए जी सुञाणप रखणी पवंदी। सिंध जे हक़ीक़ी अॻुवाणनि SDP जो साथ ॾियनि त जीअं केनालनि ऐं सिंध दुश्मन सभिनी मनसूबनि खे ख़तमु करे सघिजे। जेको सिंध ॾांहुं मेरी अखि खणी ॾिसंदो उन जूं अखियूं कढी छॾींदासूं। इहो असां छो मुहिम जो नालो रखियो आहे? तव्हां मोरे शहर में वेठा आहियो, पंहिंजे कारोबार, पंहिंजे किर्त, पंहिंजे बनी ॿारे, पंहिंजे बचनि जी पालना में मस्त ऐं मसरूफ़ आहियो। असां जेके सियासी कारकुन आहियूं, असांजो बुनियादी कमु इहो आहे त जेको बि असांजी क़ौम ऐं वतन जे ख़िलाफ़ का परे परे जी साज़िश थिए, उन साज़िश जी क़ौम खे आगाही ॾियूं, क़ौम खे सुजागी ॾियूं ऐं सुजागी खां पोइ क़ौम खे गॾु करे उन्हनि साज़िशुनि खे ठाहिण लाइ